सुखमनी साहिब हिकिड़ी वाहिद बाणी आहे जेकी तमामु सवली ऐं सभिनि खे सम्झ अचण वारी बाणी आहे सुखमनी साहिब। उनजे अंदरि सतगुरु फरमान कनि था कि तू ठाकुर तुम पए अरदास जियो पिंड सब तेरी रास। गुरु अर्जन देव महाराज फरमान कनि था जेकॾहिं कंहिं ठाकुर खे ठाहिबो आहे न, ठाहिण जो मक़सदु इहो न आहे कि मां किथां थोरी मिटी गॾु कई उन मिटी मां तस्वीर ठाही, पर साहिब फरमान कनि था परमात्मा आहे ई ठाकुर। हिन जान खे हलाइण वारा सतगुरु परमात्मा जिन जे लाइ गुरु अर्जन देव महाराज फरमान कनि था कि तू ठाकुर तुम पए अरदास। गुरु अर्जन देव महाराज वेनती करण सेखारनि था कि वेनती करणी कंहिंजे अॻियां आहे। जियो पिंड सब तेरी रास। असांजे जीअ खे पूरे पिंड के हलाइण वारो सतगुरु ठाहिण वारो परमात्मा है। परमात्मा खाली असांखे ठाहियो न आहे, पर असांजी पीउ माउ वांगुरु सभिनि जी रखिया भी करे थो कि असांखे टाइम ते खाधो भी मिले थो, असांखे कपड़ा भी मिलनि था, परमात्मा असांजी ख्वाहिश भी पूरी करे थो। पर सतगुरु फरमान कनि था इहा कृपा तॾहिं मिलंदी जॾहिं तूं उन परमात्मा जे अॻियां वेनती कंदे, उनखे ठाकुर सम्झी करे वेनती कंदे। पोइ सतगुरु फरमान कनि था जॾहिं परमात्मा जी कृपा थी वई न, पाण सभ ते वैसे भी कृपा ई वठण आया आहियूं। सतगुरु फरमान कनि था तुम्हारी कृपा में सुख घनेरे। जॾहिं परमात्मा जी कृपा थींदी आहे न, सभु सुख उन जे अंदरि ई थींदा आहिनि। जंहिंजे लाइ भगतनि फरमान कयो आहे न, परमात्मा खां परमात्मा खे घुरी वठो, तव्हांखे ॿियो कुझु घुरण जी ज़रूरत ई न पवंदी। जेकॾहिं असीं परमात्मा खे छॾे करे बक़ाया सभु शयूं घुरूं था त सतगुरु फरमान कनि था कि विण तुद होर जे मंगणा सिर दुखां के दुख। परमात्मा के छॾे करे इंसान जेकॾहिं तूं ॿी काई भी शइ घुरे थो न, उहा सिवाय दुख खां ॿियो कुझु बि न आहे। उहा हर शइ असांखे दुख ॾींदी जेकी परमात्मा खां अलॻि हूंदी। वो सतगुरु फरमान करनि था कोई न जाने तुमरा अंत, ऊंचे ते ऊंचा भगवंत। परमात्मा जो कोई भी अंत नथो पाए सघे। सगल समगरी तुमरे सूत्रधारी, तुम ते होए सो आज्ञाकारी। इंसान केतरी भी सियाणप करे, केतिरो भी पंहिंजो वसल आहे न कि मां पंहिंजी मर्ज़ीअ सां कुझु भी करे सघां थो, त सतगुरु फरमान कनि था तुंहिंजी ताक़त ई न आहे। कोई इंसान केतरी भी दावा करे न कि मां त सेवा कंदमि ई न, पर जेकॾहिं गुरु उन खां सेवा कराइण चाहे त सुतन खे भी उथारे ईंदो आहे कि तोखां सेवा वठणी आहे। जेकॾहिं सेवा वठणी आहे न जंहिं परमात्मा खे जंहिंखां भी, त परमात्मा उन खां पंहिंजो कमु कराए ॼणे। जंहिंजे लाइ फरमान कनि था कि तुमरी गत मित तुम ही जानी। असां मां कंहिंखे ख़बर न आहे कि परमात्मा छा पिया सोचनि, बाक़ी परमात्मा खे ख़बर आहे कि असीं छा था सोचूं। नानक दास सदा कुर्बानी। उन अहिड़े परमात्मा तां हे गुरु नानक साहिब फरमान कनि था मां भी वार वार कुर्बान वञा। अहिड़े सतगुरनि तां अहिड़े परमात्मा तां मां भी कुर्बान वञा जेको हिन पूरी काइनात खे पियो हलाए। सभी चो सतनाम वाहेगुरु। अचूं पिया रोज़
गुरुअ खे हिकिड़ी पाण अरदास कयूं कि सतगुरु